नहीं असांजो मौक़िफ़ इहो आहे त गुज़िरियल साल जेको आहे सो असांजे पंहिंजो सोट आहिनि हाजी नसीर अहमद जा पुट उन्हनि जे ॿार जी बटई हुई जंहिं ते उन्हनि जो चाचे नसीर अहमद जो पुटु असांजो नज़ीर अहमद पंहिंजनि भाइटनि अब्दुल गफ़ार जे पुटनि सां अहमद अली ऐं अली सां ॿार ते फॾो करण जे लाइ इन्हनि बिरोहिन खे वठी आयो जोड़े जे लाइ, जंहिंखां पोइ हिननि चाचनि भाइटनि जे विच में जोड़ो थियो। इन बिरोहीअ खे अख़्तियार नालो त उनखे ऐं असांजो नज़ीर खे पंहिंजे भाइटनि जेको आहे पुलिस खे घुराए हिननि खे गिरफ़्तार करे क्लेशन समेत पुलिस हवाले कयो। हिन जे मथां FIR रजिस्टर थी, जंहिंजो फ़ैसिलो नवाब सईद अहमद ख़ान पंहिंजनि खे जो हुनजा साला आहिनि ऐं उहो साले जा पुट अब्दुल गफ़ार जा फ़ैसिलो करे हुनखे ठाहियो हुअईं। बिरोही खे इहो तसब हो त जेको आहे मूंखे बदिरायो हुओ, मां जेल में मोकिलियो हुओ। उन ॾींहं ते असांजी फोतगी थी कंबर वापसि छोकिरा असांजा अचनि पिया जखर खां आया कंहिं होटल ते चांहि पीअण जे लाइ, त इहो छोकिरो उहो माना तव्हांजे छोकिरनि सां पहिरियों बिरोही विढ़िया वेड़ खां पोइ हिननि इहो पूरो ड्रामो फुर्जो ठाहे असांजे ॻोठ ते हलां करे वॾे अलीअ सां जुड़ो पियो आहे। भई फुर वग़ैरह जो कोई इशू कोन्हे। अच्छा, ऐं तव्हां मेडमेंट काफ़िलो आयो तव्हां उन्हनि खे मोटाइणी आहे? मेडमेंट त इलाइक़े जा सभु चङा मुड़ुस आया, मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा असांजी बिरादरी जा चङा हुया। नवाब साहिबु असांजो वॾो आहे, उहो असां वटि पाण बि आयो, हुनजो बिरादर बि आयो। असांजो वॾो आहे, असां हुनखे चयो आहे त नवाब साहिबु असांजो अवल जो आख़िर जो मालिक उहो आहे, जीअं उहो हुकुम कंदो असां हुनखे अमल कंदा।